तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैरु इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। सुभान अल्लाह। कुरान प्यारा करेगा निकरी है मुझे हबीब तव्हां चओ ऐ अल्लाह मुल्क जा मालिक खुशकिस्मती थवज कायनात जे रब करीम जो जिक्र पियो हली तुंहिंजी मर्ज़ी आहे जेके मुल्क ॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे जेका मुल्क खसी वतुइज़्ज़ु मन तशाअ तुंहिंजी मर्ज़ी आहे जेके इज्जत ॾी वतुज़िल्लु मन तशाअ तुंहिंजी मर्ज़ी आहे जेके ज़लील करी बियदिकल खैरु होते छाओ बियदिहिल मुल्कु हिते आहे बियदिकल खैरु तुझे हथ में खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। बेशक तू हर शे ते कादिर आ। हाणे वरी उन आयत ॾे मोटूं जितां ॻाल्हि हली अल्लाह से फरमायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु बरकत वारी अल्लाह जी ज़ात जे हथ में बादशाही मुल्क वहुवा अला कुल्लि शैइन कदीर हर शे ते कादिर कुदरत रखंदड़ अल्लाह वा। अॻिते छा फरमाई अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। ओ अल्लाह जे मौत ऐं हयाती पैदा कई बोला हयाती ॾिनी खाइण पीअण मिटण सां माइटण सां वरी मौत इन मौत ऐं हयाती जी भला हिकमत कहिड़ी। अल्लाह से फरमायो मां तव्हां खे इहा हयाती हमेशा जे लाइ कोन ॾिनी कुझु टाइम लाइ मूं तव्हां खे दुनिया में मोकिलियो छाजे लाइ मोकिली वरी मौत ॾिनी पर जो पंहिंजे खां जुदा पुट पीउ खां जुदा मां थी खां जुदा मिट मिट खां जुदा ओ मुंहिंजा करीम रब इहो मौत ऐं हयाती तो छाजे लाइ पैदा कयो। अल्लाह ताला फरमाए लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला तव्हां खे रब आज़माई तव्हां में अमलन जे लिहाज़ सां कहिड़ा माण्हू सुहिणा आहिनि। अव्हां खे मूं दुनिया में अयाशन जे लाइ न ज़िनाकारनि जे लाइ न बुराइनि जे लाइ न गिला जे लाइ न किननि कमनि जे लाइ न ओ मुंहिंजा करीम रब तूं असांखे मौत ऐं हयाती छाजे लाइ ॾिनी आहे। अल्लाह ताला फरमाए मूं तव्हां खे मौत ऐं हयाती इन जे लाइ ॾिनी ज़िंदगी ॾिनी मांव 50 साल 60 साल 70 साल 80 साल भूबक सेवण ताजू मोरो जिते तव्हां जो ॼमू तव्हां जे मुक़द्दर में आहे उते तव्हां खे ॼमू ज़िंदगी अजाई कान्हे का इहा ज़िंदगी मूं तव्हां खे चङनि अमलनि लाइ ॾिनी आहे मुंहिंजे ज़िक्र जे लाइ ॾिनी आहे मुंहिंजी यादि जे लाइ ॾिनी आहे उहो जेको ज़िक्र कंदो वहुवल अज़ीज़ुल गफ़ूर अल्लाह अज़ीज़ा गफ़ूरा क़यामत जे ॾियारे ज़िक्र वारनि जे इज़तूं बि ॾींदुमि ऐं थोरा घणा गुनाह हूंदा त बि मां रब गफ़ूर आहियां उन्हनि जा गुनाह बख़्शे छॾींदुसि। सुभान अल्लाह गुनाह जो थधि चढ़ी वई न अलाए छा हथ मथे तखड़ी जो सुभान अल्लाह मदीने वियो अल्लाह मेहरबान अजीज गफूर हाजी गुलाम नबी मैसर जी
मशहूर नाता प्यारी लाता सुठी बाता इजाजत जो तो बुधाया मैं सबनी की इजाजत आ हाज साहब सोचे ओ जबरा रब पान दी तुझी कावड़ अख ही सगंदी ओ करीम असां दी है चमड़ी अजे तई बचो ही मफलू आमनत सब सरकार चाइन सातर चमचू ओ करीम असां दी है चमड़ी एक चिड़े कबिका न सही सगंदी ओ बाज भरिया रब पा तुझी तो ज़ख़बा रीबा कना हिन बाग बिया हे पनाह गुरी रब के तरह तुझी तो लग़मी इंसान जी ज़ात रही सकदी ओ बाज भरिया रब पा मौला तू बेहुजी मुस्तफा बेहुजी अस कोई बिन घरे काची निकरू बकरी महुजर के दी बेहुजो ए हाल कदे नटगी सगंदी ओ बाज भरिया रब पान दी सलाह शरीफ पढ़ाओ सल्लल्लाहु अलैहि दादिया पढ़ो पक्का ही रखो सलात बड़ी बरकत वाली है सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब वसल्लम अलैका या हबीब मौत असा खां विसरी वियो असी तवी दुनिया जे मसरूफियात में एतरा महव थी विया जो असा के इहा यादगी काने त को एड़ो ॾींहुं बि ईंदो जो असा तव्हां खे बूबकर सेवण मोरो शाहपुर छॾणी पवंदी हिते हमेशा जे लाइ केरु रहियो आहे वॾा वॾा आलिम हज़रत अमीर उमर खे मञियो था न सुभान अल्लाह हमारे पासर खां बियो त जमायत खां कटिजान ही अचो नज़रानो ॾियो ही अचे बियो त हे जमायत मूंखे ॾिसे मां जमायत खे अल्लाह से ख़ुशि करे वए हेॾे तवजो कयो अमीर उमर सोने नबी जो खलीफो अजे ताईं मज़ार में मुस्तफा सा गदा आए ना ए हथ मथे खणी चओ असांजे इलाइक़े जो हिकिड़ो शियो साहिब पहिरियां चए पियो अबा मां हज़रत अबू बकर उमर खे कोन मञींदोसि पर हज तां थी आयो आहियां हाणे यार मूंखे पक थी वई त साईं जा साथी आहिनि कीअं भला पइजी पहिरियां असांखे कहिड़ी ख़बर असांखे हिते माण्हू बरगलाईंदा हुआ भुलाईंदा हुआ चवंदा हुआ बाबा नबीअ जा दुश्मन नबीअ सां ठहण वारा ई कोन हुआ पर हुते मदीने में जो वञा उते जेको हमराह बीठो उन जॾहिं सुहिणे नबीअ ते सलाम पढ़ियो त मूंखे चई त अबू बकर ते बि पढ़ उमर ते बि पढ़ नतीजो ही निकितो त दुश्मननि खे फाकुर में कोन सुम्हारबो आहे जंहिंखे मिठो मोहम्मद पंहिंजे फाकुर में सुम्हारियो वेठो आहे ओ अबू बकर उमर दुश्मन न पर मिठे मोहम्मद जा आशिक़ ऐं दीवाना आहिनि पोइ चओ बण यार नबी दे यारा आए पंजाब की बरना के समझ में अचे तो जाओ बण यार नबी दे यारा दा बण यार नबी दे यारा साईं ने मुखे
शक्का मां जो शक सही चक सही चिते जो चिते वारो चक को छॾींदी बाक़ी शक अथई अञा त शक हो वई ते चल मदीने वेख ले जोड़ा मज़ारा हथ मथे खणी जो पण यार नबी दे यारा शमए रिसालत दा परवाना जाता जिस्नु कुल ज़माना सुभान अल्लाह स्टेज वाला सुभान अल्लाह चवंदा सुभान अल्लाह शमए रिसालत दा परवाना जाता जिस्नु कुल ज़माना नाम सिद्दीक रफीक प्यारा साथी बढ़िया गारा दा बड़ यार नबी दे यारा दा बड़ यार नबी दे यारा जाहिल की केड़ी खबर है नशे की केड़ी खबर है मलाले की केड़ी खबर है त सरदारे दो जहान जे सहाबन जो शान छाहे हजरत अमीर उमर समझो जद पूरे हुकूमत उस उन दौर में मदीने में हिकड़ो नौजवान अल्लाह जी इबादत ऐतरी कंदो हो फज्र हरम में ज़ुहर हरम में असाजी फज्र हंद में जब असा वारी फज्र हंद में ज़ुहर पे असी लमूंगा असर महल भजभजा में मगरिब महल मानी में इशा महल वरी सुमण जे पोयां अगे नौजवान उनखे इबादत जो शौक़ फज्र हरम में ज़ुहर हरम में असर हरम में मगरिब हरम में इशा हरम में उनजी इबादत खे ॾिसंदे हज़रत अमीर उमर ताजुब कंदो हो वाड़े वामो जवान तुझी इबादत वरी इशा नमाज़ पढ़ी घर वेंदो हो उते पंहिंजो बुढ़ड़ो पीउ हूंदोसि उन बुढ़ड़े पीउ जी ख़िदमत कंदो हो हाणे तव्हांखे ॿिनि क़िस्मनि जा माण्हू मिलंदा हिकिड़ा अहिड़ा नमाज़ पढ़ंदा रोज़ो बि रखंदा ऐं सलात बि पढ़ंदा पर वरी पीउ मां खे गारियूं ॾियनि वरी मां जी नाफ़रमानी कनि वरी पाड़े वारनि जो ख़्यालु न हिकिड़ा वरी माउ पीउ सां बि सुठा घर वारीअ सां बि सुठा पर निमाज़ ते जुड़ो करो ही नौजवान इबादत बि करे रात जो टाइम थे अल्लाह जे हिन बंदे खे पंहिंजे बुढ़ड़े पीउ जो फिक्र हूंदो हज़रत बिदाई साईं रहमतुल्लाह अलैहि तो फरमाए मैं तो भली न्यायूं माउरो सदियों सालिहन माशर दी मैदान में तनीदा जमिलन बाकी मिल बेचारन ओ जागा अजाया कया सापरी वरी घर लियो वञो पी की खिदमत बुढ़ड़ो पी खिदमत करे हिकिड़ी रात हरम मां मोटियो पियो अचे रस्ते में हिकिड़ी औरत बुराईअ जे इरादे सां हिनखे सॾ कई ऐं इहो ज्यादा नेक माण्हू थींदो आहे न त हुनखे वरी किन जे शैतान अची लॻंदो या माई लॻंदुसि या छोरो लॻंदुसि पर खुदा करे को बच्ची अल्लाह उनके पनाह अता फरमाए ही नौजवान अल्लाह जे हबीब जे हरम मुबारक मां जो निकतो आ रस्ते में ईंदे मच्छर वारो अल्लाह जे हबीब करीम जी हरम मुबारक खां ॿाहिर हिकिड़ी औरत इनखे बुराईअ जे इरादे सां पई छिके ही नौजवान नौ रत्ता उन औरत जे वर चढ़ी वियो अंदर माई वठी आयसि अञा अंदर जो कदम रखी अखियुनि में लुढ़काया अल्लाह
अल्लाह जो कुरान से नबी आयो वलिमन खाफ मकाम रब्बिही जन्नतान। सुभान अल्लाह। जेको पंहिंजे अल्लाह खां डिॼंदो गुनाह खां इन जे करे बचे गुनाह न कया अल्लाह न नाराज़ थिए मदीने जो साईं न नाराज़ थिए फरमायो कि जन्नतूं मिलंदियूं जन्नतूं। खुदो उन नौजवान अखियों में लुढ़का आया रोई रोई बेहोश थी गिरी पियो घटी में माई उछलिस उन जो बुढड़ो पी उन पंहिंजे पुनल पुट खे ॻोल्हींदो पियो अचे ॻोल्हीस निहारे त ज़मीन ते पियो आहे अवां थी उथी कोन बदले माण्हू अची जीअं मां हे मुंहिंजो पुट मूंखे खणाए हलो घर खणाए आया पुट खे होश आयो ॿुधाई बाबा औरत की आई मूंखे बुराईअ लाइ छिकीं पर मां रब जो डपु रखियो वरी अखियुनि में लुढ़क अची वियसि रोई ॾिनई दुनिया ताह करे लाॾा हूंदी अमीर उमर के खबर पई जन्नतुल बंगीअ में दफन कयोसि हज़रत अमीर उमर उन जे पीउ वटि तज़ियत जे लाइ सुभान अल्लाह। साईं जो मूंखे ॿुधायो तव्हां न अहिड़ो नौजवान वियो हली जो अमीर उमर जहिड़ो माण्हू उन जे नेकी ऐं परहेज़गारीअ खे ॾिसी ॿुधायो तव्हां मां उन जे जनाज़े में शरीक थिया साईं तकर में जनाज़ो पढ़ी छॾियोसीं पाण फरमायो हाणे ईअं न उन जे कबर ते मूंखे वठी हलो अॼु वहाबी चवंदा बाबा कबरुनि ते न वञो कबर वारे वटि छा आहे कबर ते वञणु शिरक आहे कबर ते वञणु कुफ़र आहे कबर ते वञणु नाजाइज़ आहे कबर ते वञणु हराम आहे उनखे तूं चओ अमीर उमर जेको मदीने जे मीर जो ॿियो नंबर ख़लीफ़ो आहे कबर ते छाला पियो वञे हज़रत अमीर उमर पोयन खे सबक ॾिनो त अल्लाह ॿारनि जे वलियनि जे कबर ते वञणु हराम न आहे वलियनि जे कबर ते वञणु अमीर उमर जी सुन्नत मुबारक नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीम नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले माण्हू जे कबर ते वञणु अमीर उमर जी सुन्नत मता के वहाबी जे वरजड़ी चवे अबान कबरुनि ते छाला कलंदर ते छाला मखदूम जाफर साईं ते छाला वलियनि ते छाला तूं कल जो छोरो थियो असां जे हबीब करीम जो साहबी अमीर उमर ॿियो नंबर वॾो साहबी आहे उहो कबर ते वियो ॿुधो सिर्फ़ वियो कोन कबर जे मथां बीही साईं उन कबर वारे सां ॻाल्हायो ओ नौजवान साईं आयत क़ुरान जी पढ़ी वलिमन खाफ मकाम रब्बिही जन्नतान जेको पंहिंजे रब खां ॾिंदो उनखे जन्नतूं मिलंदियूं उन कबर मां नौजवान अंदरां आवाज़ ॾेई चयो ओ अमीर उमर वाकई रब सचो आहे अल्लाह मूंखे ॿई जन्नतूं हिते ॾेखारे छॾियूं आहिनि अल्लाह में हयाती त असली होड़ी आहे हिते त ॿ टे साल 3 साल 4 5 6 7 10 20 पोइ मां कुझु वास साहिब साईं मुफ़सिर क़ुरान जो शेर आहे साईं फरमाए थो उमिरि वई अजाई दुनिया जे फिक्र में लॻियोसी अमल जो वजे कम कबर में तव्हां चओ ही घड़ियूं कीमती आहिनि ख़ुदा बादशाह हुआ अब्दुल करे त केरो कोन बचंदो पर मिड़ी चओसि था त फज़ल कजां उमिरि वई अजाई दुनिया जे फिक्र में लॻियोसी अमल जो वजे कम कबर इहे